जे सिंध सां तारीख़ी वफ़ा करे पाण मल्हायो आहे। सिंध जा उस्ताद सिंध ते लॻल धारे, सिंध ते कारपोरेट फार्मिंग जी आर्मी, ज़मीनुनि जी नीलामी, 17 सालनि खां सॼे वसीले ते कब्ज़े ख़िलाफ़ अॼु वकीलनि सां यकजे तौर बबूले बाईपास ते पूरी सिंध खां दोस्त उस्ताद हिते हली आया। असां सलाम पेश कयो अमर वड़ाइच सिंधी, अमर वड़ाइच सिंधी खे ऐं उनखे सिंधी ऐं इंशाअल्लाह सिंध जा प्राइमरी उस्ताद समूरी सिंध हिकु आवाज़ हूंदी। मथां धाड़ो पिया हणो, इनखे बंदि कयो। सिंध जा उस्ताद इंशाअल्लाह हर वक़्तु वकील बिरादर